अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां गुलाम नबी। तव्हां ॾिसी रहिया आहियो जियो सिंधी। इमाम अली अलैहिस्सलाम जी खिलाफ़त जे दौर में हिकु साईं जो चाहण वारो ॿ लिबास खणी मौला अलीअ जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं हथ ॿधी अर्ज़ कयई, या अली, ही मां तव्हां लाइ तोहफ़ो आंदो आहे। ॿ वॻा आंदा आहिनि, हिकु तव्हां रखिजो ऐं हिकु पंहिंजे ग़ुलाम खे ॾिजो। ऐं चवणु लॻो, हीअ जेको लिबास सस्तो आहे हीअ तव्हांजे ग़ुलाम खे ॾिजो ऐं जेको सुठो ऐं महांगो आहे इहो तव्हां पाण रखिजो। इमाम अली अलैहिस्सलाम हुन जी मुहबत ॾिसी हू हदियो क़बूल कयई ऐं जीअं हूअ रवानो थियो, मौला अली अलैहिस्सलाम कंबर नाले हिकु ग़ुलाम खे सॾु कयो। चयाईं त हीअ ॿ कपिड़नि जा वॻा आहिनि, हिननि मां सुठो वॻो तूं खणी वठि, बाक़ी सादो लिबास हिते छॾे वञ। कंबर चयो, मौला, मां तव्हांजो ग़ुलाम आहियां, ही सुठो वॻो तव्हां पाण लाइ रखो ऐं सादो लिबास मूंखे ॾेई छॾियो। मौला अली फरमायो, कंबर, तूं जवान आहीं, तो ते महांगो वॻो ठहंदो ऐं ही सादो लिबास मां पोढ़ो आहियां, मुंहिंजे लाइ छॾे वञो। कंबर सुठो लिबास खणी रवानो थियो ऐं सादो लिबास हुते छॾियईं। कुझु ई देर गुज़री, मीसम नाले हिकु ग़ुलाम मौला अलीअ जी दरबार में हाज़िर थियो। चवणु लॻो, या अली, मां तव्हांजी ज़ियारत लाइ आयो आहियां। हज़रत अली मुस्कुराए चयाईं, मीसम, मां तव्हांखे ई यादि कंदो पियो हुउसि। हीअ कपिड़नि जो हिकु जोड़ो मां तव्हां लाइ रखियो आहे, इहो खणी वठ ऐं ईद ते पाइजो। मीसम हू कपिड़नि जो वॻो खणी रवानो थियो ऐं 2 ॾींहंनि खां पोइ ईद उल फितर जो ॾिहाड़ो अची वियो। मौला अली उहे ई पुराणा फाटल कपिड़ा जेके जॻह जॻह खां सिबियल हुआ, उहे ई फाटल जुती पाए ईद निमाज़ ॾे रवानो थियो। ईद निमाज़ पढ़ी जॾहिं वापसि आयो पिए त मौला अलीअ खे माण्हुनि चयो, या अली, अॼु त ईद जो ॾिहाड़ो आहे, अॼु त ग़रीब खां ग़रीब बि नवां सुठा जोड़ा पाए हलनि पिया ऐं तव्हां ईद जे ॾिहाड़े बि ही फाटल ऐं पुराणा कपिड़ा ऐं पुराणी जुती पाए हलो पिया, हालांकि तव्हां वक़्त जा ख़लीफ़ा आहियो। हुन वक़्तु हज़रत अली अलैहिस्सलाम जेको जवाबु ॾिनो सो सोन सां लिखण जहिड़ो। चयाईं त ईद जो मक़सदु इहो नाहे त सुठा महांगा कपिड़ा पाए पंहिंजे बदन खे जिस्म खे सिंगारियो। चयाईं त ईद जो मक़सदु इहो आहे त उन्हीअ ॾींहुं को बि गुनाह न करियो, पंहिंजे अल्लाह खे राज़ी करियो। चयाईं त ॿुधी वठो, मोमिन लाइ हर उहो ॾींहुं ईद जो आहे जंहिं ॾींहुं हू गुनाह न करे। बसि इहो चई पाण यतीम ॿारनि ॾे रवानो थियो, तोहफ़ा, खजूर ऐं अनाज खणी। मौला अली पंहिंजी हर ईद ईअं ई गुज़ारींदो हुयो, सॼो ॾींहुं यतीम ॿारनि सां गॾु रही त हुननि खे को अहसासु न थिए त असां यतीम आहियूं। ऐं दुआ आहे त हिन ईद अल्लाह ताला असांखे हर गुनाह खां महफ़ूज़ रखे ऐं घणे मां घणी इबादत करण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन।